असांजा हुक्मरान ख़ासि करे सिंध जी हुकूमत ने धरती जी ॻाल्हि कबी। सिंध जो वॾो वज़ीर कायम अली शाह, लोकल गवर्नमेंट जंहिंजो डिपार्टमेंट आहे महांगाई ते कंट्रोल करणु E&IP डिपार्टमेंट आहे, प्राइस ते कंट्रोल करण जो इदारो। लोकल गवर्नमेंट जो वज़ीर आहे आगा सिराज दुरानी। उहो छा पियो करे आगा सिराज दुरानी कि असीं काफ़ी दफ़ा कोशिश कई आहे कल्ह खां वठी त पंहिंजे प्रोग्राम में हिन महांगाई जी कुर्सीअ ते विहारियूं, पर उहो आगा सिराज दुरानी हिन कुर्सीअ ते विहण लाइ तयारु कोन्हे। असांजा हुक्मरान अहिड़ा माण्हू आहिनि जेके नथा चाहिनि त अवाम जे दर्द जी ॻाल्हि कजे। लोकल गवर्नमेंट जो इदारो जॾहिं सिंध जा अंदरि नाज़िम हुया त उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिं हवाले सां उन निज़ाम ते कंट्रोल कनि पिया। असां वटि हिकिड़ी कॉल आहे, अचो त हुन कॉल खे वठूं था। केरु पियो ॻाल्हाए? अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अदा। हाला ओल्ड खां पिया ॻाल्हायो अदा। छा सुवाल आहे तव्हांजो अदा? जॾहिं मैं कयो सवाल है त पाण जेके हुकुमरान पंहिंजा मसीहा थी विया आहिनि त ही पंहिंजे सभु करप्शन में घेरे में विझी पाए जे एतिरी करप्शन न थी आहे न पंहिंजे मुल्क में, एतिरी करप्शन पंहिंजे मुल्क में करप्शन न कनि त पाण 20 किलो खंड वठी रहियूं। माना अवांजो मौक़िफ़ इहो आहे त हुक्मरान जेके जमहूरियत जी दावेदार आहिनि, जमहूरियत जा चैंपियन आहिनि, उन्हनि करप्शन कई आहे जंहिंजे करे इहा महांगाई वधी चुकी आहे। अदा बिल्कुलु अवां जी ॻाल्हि सही आहे त महांगाई करप्शन में असांजे हुक्मरान त भाङे भाई वारा आहिनि, पर जेके हुन सां गॾु इतिहादी आहिनि उहे ख़ुदि भाङे भाई वारा आहिनि। सिंध हुकूमत जी कायम अली शाह जी मूं सवेर ॻाल्हि पे कई। कायम अली शाह पंहिंजी हुकूमत सिर्फ़ु क़ाइमु रखण लाइ हलाए पियो। जेके 2-4 वज़ीर आगा सिराज दुरानी, ॿिया 3 जेके हिकिड़ी किचन कैबिनेट उहे त कायम अली शाह खां बि अॻिते टपियो पिया वञनि। ख़ुदि लोकल गवर्नमेंट जी ॻाल्हि कंदासीं, जिन जी जवाबदारी आहे, ज़िम्मेवारी आहे त उहे लोकल गवर्नमेंट उन्हनि जो प्राइस कंट्रोल करण ते हिकिड़ो इदारो आहे, ऑफिसर्स रखिया वञनि था। ख़ासि करे जेकॾहिं कराची जी ॻाल्हि कंदासीं त कराचीअ में सिटी गवर्नमेंट जे मातहत प्राइस कंट्रोल ते I&EP इदारो आहे, पर उहो E&IP इदारो जेको आहे उहो इदारो नाले मात्र कमु करे थो। आगा सिराज दुरानी, ॿिया 3 हुन जा माण्हू उहे उन जंहिं तरीक़े सां उन इदारे खे हलाइनि था। ताज़ो हिकिड़ो ऑफिसर अतीक बेग हफ़्तो अॻु उनखे हटाए हिकु दुरानी वही रखियो वियो। इन क़िस्म जो अमल आहे। रिश्वत, करप्शन, बचत बाज़ारूं सॼी सिंध में लॻनि थियूं। 80% बचत बाज़ारूं जेके उहे लोकल गवर्नमेंट जे मातहत लॻनि थियूं। बचत बाज़ारूं जंहिंमें करप्शन थिए थी, नाले मात्र त अवाम खे, ग़रीब खे सस्ती शइ ॾिबी, पर इहे कोन्हे। असांजा हुक्मरान सस्ती शइ ॾियण ते माण्हूअ खे अज़ाब ॾियण लाइ रत चूसनि पिया। असां जेकॾहिं सिंध जो मुक़दमो पढ़ंदासीं, सच ॻाल्हाईंदासीं, छा बि थिए, पर सिंध जो मुक़दमो जेकॾहिं विढ़बो, सिंध जी ॻाल्हि कबी त सचाई सां ॻाल्हि कबी, कंहिंखां टिजण जी ज़रूरत कोन्हे। हाणे वक़्तु अची चुको आहे त सिंध जो माण्हू जागे, सिंध जे माण्हूअ खे जागणो पवंदो, पंहिंजो मुक़दमो पाण विढ़णो पवंदो। हाणे की अजाए नारे ते, अजाए इशारे ते, अजाए ठली सियासत जेको अची कूड़ ॻाल्हाए वञे, मुनाफ़क़त करे वञे, उनखे उहो सच चवणु खपे, मुंहं ते ॾेखारणु खपे। हाणे असांखे वाज़े तरीक़े सां सचाई सां ॻाल्हाइणो पवंदो। कराची जी ॻाल्हि पे आऊं कई त कराची जे अंदरि बचत बाज़ारूं लॻनि थियूं, सिटी गवर्नमेंट जो इदारो आहे, DDO आहे, EDOs आहिनि, मुख़्तियारकार आहिनि, पर उन ऑफिसरनि खे उहे अख़्तियार ई कोन वञनि था। करप्शन जो बाज़ार आहे, रिश्वत वती वञे थी। अज़ीज़ नाले हिकु नौजवान कॉलर आहे, अचो त वठूं था। अस्सलाम वालेकुम अदा। अदा टीवी जो आवाज़ ख़तमु कजो, पंहिंजो घटि कजो। हेलो अचे थो आवाज़ तव्हांजो? हा दा, अली हसन शहदाद कोट खां। अज़ीज़ हुसैन जमाली शहदाद कोट खां। हा दा, तव्हांजो छा सवाल आहे? साईं इहो ई मसइलो आहे जेको आहे अटो, खंड ऐं जेके हाणे ॿुधूं था त डीज़ल जी हिन में बि क़ीमत में वाधारो थिए थो वञे, पेट्रोल बि। जेके असांजा हुकुमरान आहिनि, जेके असां चूंडियो आहे पाण हिन टाइम ताईं, उन्हनि छा कयो आहे असां आवाम जा कुझु बि न। ऐं मुंहिंजो पंहिंजो ॻोठ आमिर शाह ख़ान जमाली, उते सरसों वारा बि कोन था अचनि, ऐं जेको फंड जे बारे में ऐं NGO वारनि जो बि उते किरदार सुठो आहे, सरसों वारनि जो को बि किरदार कोन्हे। ठीकु आहे, ठीकु आहे। नुमाइंदा असां चूंडियासीं, उन्हनि त असां लाइ कुझु बि तव्हांजा नुमाइंदा, तव्हांजे इलाइक़े नुमाइंदा पोइ छा पिया कनि? छो था वोट ॾियो नुमाइंदनि खे जेके अव्हां जे लाइ कुझु नथा कनि? हाणे वो बेनज़ीर साहिबा जे करे हिननि खे जेको बि क्रेडिट मिलियो, बेनज़ीर साहिबा जे करे हिननि खे मिलियो। उहे शहीद थी मुसलमा बेरज़ियानी असांजी सिंध जी राणी हुई, हिन जे करे सभिनी अवाम चूंडे करे आसिफ ज़रदारी खे आंदो। आसिफ ज़रदारी साहिब जा त 3 किरदार आहिनि। माना तव्हां मौजूदा हुकूमत जी कारकर्दगी मां ख़ुशि न आहियो? जी न, बिल्कुलु न आहे। PP को बिल्कुलु कारकर्दगी का बि कुझु कोन था कनि। महिरबानी अदा, तव्हांजी महिरबानी तव्हांजी अदा।
शहदाद कोट खां असांजो जमाली साहब ॻाल्हाए पियो त PPA जी कारकर्दगी खां मुतमिन आहियूं, मोहतरमा जे करे वोट ॾिनो आहे। त ख़ुदि जेके आम माण्हू जी राय जुड़े पई त मोहतरमा जे करे असीं वोट ॾिनो आहे। ज़रदारी साहब जी हुकूमत जंहिं तरीक़े सां हले पई, जंहिं तरीक़े सां सिंध में हुकूमत क़ाइम अली शाह जी सिर्फ़ु क़ाइमु रखण वारी हुकूमत हले पई, अहिड़ी हुकूमत जी कहिड़ी ज़रूरत आहे जॾहिं सिंध जे माण्हूअ खे असां पंहिंजे माण्हूअ खे पंहिंजे धरती धणीअ खे रिलीफ नथा ॾेई सघूं, जॾहिं पंहिंजे धरती धणीअ खे बुख बदाली खां ॿाहिरि कोन था कढी सघूं, जॾहिं असीं महांगाई ख़तमु नथा करे सघूं, बेरोज़गारी इंतिहा ते पहुचाए सघूं था, अटो माण्हूअ खे नथा ॾेई सघूं। मानी जेकी असांजे गिरह वात में असांजी इंसानी ज़िंदगी जी ज़रूरत आहे उहो अटो 35 रुपया किलो। हिन मुल्क जे अंदरि 18 करोड़ माण्हू आहियूं, जंहिंमें हिकु माण्हूअ जी रोज़ाना जी आमदनी सिर्फ़ु 170 रुपया आहे। 170 रुपया, 170 रुपये में 5 किलो अटो बि नथो मिले। 5 रुपया उन मां पोइ बि खुटी पवंदा। जॾहिं 5 रुपया खुटंदा त माण्हू छा पिनंदो, ख़ैरात वठंदो। हाणे काल आहे नदीम भुट्टो आहे लाड़काणे मां, जीअं था। वालेकुम सलाम। नदीम भुट्टो लाड़काणे खां। हा दा, छा सवाल आहे तव्हांजो? बहुत पाण वेही महांगाई जो अॼु ॻाल्हियूं कयो था मीडिया ते वेही, त अॼु महांगाई थी वई आहे, अॼु गवर्नमेंट जेको आहे महांगाई वधाई आहे ऐं उन्हनि गवर्नमेंट वारनि खे चमकण बि मीडिया जो कमु आहे। चमकायो बि था मीडिया, केरायो बि था मीडिया, तव्हांजो कहिड़ो रोल आहे हिन में? बिल्कुलु ठीकु आहे। ॻाल्हि उहा कई पई त मीडिया जे हवाले सां त मीडिया उन माण्हुनि खे चमकाए थी। बिल्कुलु हक़ीक़त आहे, मीडिया हमेशह मुख़्तलिफ़ सियासतदाननि खे अॻियां आणण में अॻियां रही आहे। मीडिया चमकाए थी, मीडिया ग़रीब माण्हुनि खे वधि में वधि, पर मीडिया अॼु मीडिया गवर्नमेंट खां पैसा वठी चमकाए थी। पर ॻाल्हि इहा आहे त मीडिया चमकाए कोन थी, मीडिया हमेशह माण्हूअ जे लाइ सच जी ॻाल्हि करे थी, आवाज़ उथारे थी। अॼु सिंध जो मुक़दमो बि इन हवाले सां आहे त मीडिया पंहिंजो आवाज़ उथारे थी। हुक्मरान ऐं मुख़्तलिफ़ जमायतूं जेके मौजूदा हुकूमत आहे उहा मीडिया ते इहो इल्ज़ाम हणी रही आहे त मीडिया असां ते अजायो आङुरियूं करे रही आहे। बिल्कुलु ख़ाली पई आहे, बिल्कुलु खाली पई आहे। महंगाई जी सीट आहे, महंगाई जी सीट आहे। जिंदे कॾहिं जीअं कार असां कयूं था तव्हां बिल्कुलु हुन सां गॾु हूंदा। अॼु चेयर खाली पई आहे, छाजे करे खाली पई आहे? जी अदा महिरबानी। न आयो त हू चोर आहे, जे अचे थो तव्हांजो भाउ आहे छो? इहा ॻाल्हि न आहे, ईअं न आहे, ईअं न आहे। इहा चोर असीं कोन था चऊं, जेके असीं ॻाल्हि कयूं पिया सचाई जी। अक्सर कंहिंखे असीं चोर कोन था चऊं, उहो हुनजो अमल पंहिंजो पाण आहे। ऐं हा, असां सभु हीअ जेकी क़ौम आहे उहा पाण ॾिसे पई त जेको माण्हू आहे उहो उन ते पाण मुक़दमो लागू कंदो। उहो ॾिसंदो उन ईंदड़ वक़्त में जेके माण्हू हिन मुल्क में सिस्टम खे नथा हलाए सघनि, महांगाई, बदहाली, गुरबत जेके ख़तमु नथा करे सघनि, उनखे ईंदड़ वक़्त में केरु माण्हू वोट ॾींदो? हिन सिस्टम जी असीं ॻाल्हि पिया कयूं, हिन सिस्टम जे अंदरि तब्दीली जी ॻाल्हि पिया कयूं त असांखे पाण खे जाॻणो पवंदो। सिंध जे अंदरि असांखे अहिड़ा या हिन मुल्क जे अंदरि अहिड़ा माण्हू आणा आहिनि जेके असांजे गुरबत जो ख़ात्मो आणे सघनि। ॻाल्हि पई कई त मीडिया हमेशह सॼी सचाई सां, जमहूरी अंदाज़ सां माण्हुनि खे, सियासतदाननि खे सपोर्ट कई आहे ऐं सपोर्ट कंदी रहंदी। मीडिया कॾहिं बि कंहिंजी मुखालिफ़ न आहे, पर हुक्मराननि जे हवाले सां हुक्मराननि ते मुक़दमो लागू थिए थो त असीं जेको आम माण्हू जेकी राय जुड़े थी उहा राय उन्हनि ताईं पहुचायूं ऐं उनखे दर्द खे असीं सम्झूं। मीडिया जो कमु आहे त सही सम ते हलियो वञे। मीडिया जेकॾहिं सही दग ते माण्हूअ खे सही राह ते नथी वठी ॾिए त बाक़ी आख़िर केरु वठी वेंदो? अदलिया, मीडिया इहे आज़ादु हिकु इदारा आहिनि, उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त उहे माण्हूअ खे सही दग ॾे, सही राह ॾेखारनि। असां वटि कॉल आहे कि दोस्त जी, कॉल शायदि कची वई आहे। असां मीडिया जे हवाले सां काफ़ी सारियूं ॻाल्हियूं बि थींदियूं, पर जेको असां कराची जे हवाले सां, सिंध जे हवाले सां जेको मुक़दमो रखियो आहे उन मुक़दमे में महांगाई आम इशू आहे। महांगाई जे हवाले सां असांखे हाणे लॻे थो त माण्हुनि खे जे पेट्रोल, डीज़ल जंहिं तरीक़े सां महांगी आहे, उठ माण्हू खे ख़रीद करणा पवंदा, घोड़ा ख़रीद करणा पवंदा, गॾ ख़रीद करणा पवंदा ऐं ॾाढ गाॾी ख़रीद करणी पवंदी, छाकाणि त पेट्रोल, डीज़ल ॾाढो महांगो थी रहियो आहे। इन सभिनी ॻाल्हियुनि ते ॻाल्हियूं कबियूं त माण्हूअ खे ईंदड़ वक़्त में छा करिणो आहे। पर वक़्तु आहे नंढड़ी ब्रेक जो, वठूं था शॉर्ट ब्रेक।